इरसा पारा खरीफ के सीज़न दौरान पानी विर्छ पैरा 2 तहत करण जो मुतालबो मनी वरतो पानी खोट मुकम्मल तौर ख़त्म करने जो फैसलो कयो वियो है। इरसा चेयरमैन अब्दुल हमीद मेंगल की सदारत इरसा अथॉरिटी जो इजलास थियो। सिंध समेत चइनी सूबुनि जा मेंबर ऐं आपाशी सेक्रेटरीज़ शरीक थिया। इजलास में दरियाहनि में पानी के इज़ाफ़े वहकरनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध पारां टे रुखी फार्मूले बदिरां पानी ठाह पैरा 2 तहत करण जो मुतालबो कयो वियो। इरसा पारा आगाटी खरीफ के सीज़न दौरान पानी विर्छ पैरा 2 तहत करण जो मुतालबो मंजूर किया वियो। इरसा में सिंध के मेंबर एहसान लगारी की तस्दीक कई वई। आगाटी खरीफ दौरान पानी खोट 3 सैकड़ो काथो लगायो वियो हो। कुछ ॾींहं अॻु इन खोट के 21 सैकड़ो ते आंदो वियो हो। अॼोके इजलास में पानी की खोट मुकम्मल तौर ख़त्म करने जो फैसलो कयो वियो। इरसा सिंध के मेंबर टाइम न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो आहे इरसा पारा खरीफ के सीज़न दौरान पानी विर्छ पैरा 2 तहत करण जो मुतालबो मनी वरतो पानी खोट मुकम्मल तौर ख़त्म करने जो फैसलो कयो वियो। इन जा वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदा इस्लामाबाद में MB सुमरो। जी MB सुमरो। जी इरसा चेयरमैन अब्दुल हमीद मेंगल की सदारत में अज इरसा अथॉरिटी जो इजलास थियो है। इजलास में खरीफ सीज़न दौरान जो पानी जो काथो लगायो वियो हुयो उन तहत पानी जी विर्छ कई वई हुई। उन विर्छ में 30 सैकड़ो खोट करार मिली वई। पर अॼोके इजलास में पानी वर्करनि में इज़ाफ़े खां पोइ जेका खोट आहे उहा ज़ीरो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हाणे खोट खरीफ सीज़न आगाटे खरीफ सीज़न दौरान खोट न हूंदी। जॾहिं त इहो बि फ़ैसिलो कयो वियो आहे जॾहिं त पाणीअ जा वाकिआ दरियाउनि में पाणी जी आमद वधीक थी त सिंध पारां इहो मुतालबो कयो वियो त टिरुखी फार्मूले तहत पाणी जी विर्छ करण बजाए हाणे पानी ठाह जी पैरा 2 तहत विर्छ थियणु खपे। ऐं इहो वेझे माज़ीअ में पहिरियों भेरो आगाटे खरीफ दौरान सिंध सूबे जो मुतालबो मंजूर कयो वियो आहे। मुंहिंजी इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे इरसा में सिंध जे मेंबर सां उन तस्दीक कई आहे त जेका पानी खोट खरीफ सीज़न दौरान 30 सैकड़ो डिक्लेयर कई वई हुई। उन खां पोइ कुझु ॾींहं पहिरियां उनखे घटि करे 21 सैकड़ो ते आंदो वियो हो। पर हाणे अॼोके इजलास में पानी खोट के ज़ीरो कयो वियो आहे। मतिलबु पानी जी खोट हाणे आगाटे खरीफ दौरान न हूंदी। जेतिरो दिन सूबे खे पानी खपंदो उहो पानी फराहम थींदो। ऐं ॿियो इहो त हाणे पाणीअ जी विर्छ जेका आहे हिन खरीफ सीज़न दौरान उहा टिरुखी फार्मूले बजाए पैरा 2 तहत कई वेंदी। इहो अॼोको फ़ैसिलो थियो आहे ऐं हाणे इजलास ख़त्म थी चुको आहे। इरसा में सिंध जे मेंबर इन जी तस्दीक कई आहे। अॼोके इजलास में इरसा सिंध जो मेंबर पाण मौजूदु हुयो जॾहिं त इरसा सिंध जो आपाशी सेक्रेटरी भी इन इजलास में मौजूदु हो। जी MB सुमरो अपडेट करण लाइ महिरबानी।